सिंध जे सक़ाफ़ती दिहाड़े जी मुनासिबत सां गवर्नमेंट न्यू अलीगढ़ पोस्ट ग्रेजुएट कॉलेज सिंधी शोबे पारां सक़ाफ़ती तक़रीब कोठाई वई। तक़रीब जी सदारत प्रिंसिपल मुबीन वसाण कई। ख़ास मेहमान सिंध जो शाइर ख़लील खोसो ऐं एज़ाज़ी मेहमान शाइर अदीब लेखक गुल हसन लाखो हो। तक़रीब में गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज टंडो आदम जे प्रिंसिपल प्रोफेसर फातिमा सिंधु समेत कॉलेज जे प्रोफेसरनि शागिर्दनि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में टंडे आदम जे मशहूर लोक फनकारनि फ़हीम ख़ासख़ैली ऐं कामरेड ग़ुलाम नबी ख़ासख़ैली क़ौमी गीत ॻाए वेठलनि खे झुमरियूं हणण ते मजबूर करे छॾियो। उन मौक़े ते शाइर ख़लील खोसो, प्रिंसिपल मुबीन वसाण, प्रोफेसर याद शेख, प्रोफेसर मुख्तियार माका, प्रोफेसर बिलाल गौरी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त अॼु जो नौजवान चए थो त लतीफ़ ॾुखियो आहे, हिननि खे लतीफ़ सरकार खे सिर्फ़ पढ़ण पर सम्झण घुर्जे। सिंधु जी शुरूआत शींहं जे वात मां थिए थी ऐं गजगोड़ जी सूरत में समुंड अंदर छोड़ करे थो, पर अफ़सोस अॼु असां पाणी जे मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि चयो त सिंध जे सक़ाफ़ती दिहाड़े खे पुरजोश नमूने शागिर्द मल्हाए रहिया आहिनि, जेका ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। हुननि चयो त सिंध जे हक़ीक़ी जोधनि खे ख़िराज तहसीन पेश करणु घुर्जे। उन मौक़े ते तक़रीब में आयल मोज़िज़ मेहमाननि खे सियासी समाजी अॻवान शहमीर ख़ान छुटो पारां सिंध जी सूखड़ी अजरकूं कुल्हनि ते ओढ़ायूं वयूं। तक़रीब में उस्ताद हबीबुल्ला साद, सीनियर सहाफ़ी आशिक हुसैन साद, रियाज़ हुसैन संजराणी, जानड़ सिंधी नानक राम संजवाणी, प्रोफेसर ज़ुल्फ़कार अली जतोई, प्रोफेसर सिकंदर अली मनुखाणी ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं